नाले वारे लेखक कॉलमनिगार मंज़ूर हुसैन कालरो साहिब जिन खे जनम ॾींहं जूं खोड़सारियूं मुबारक हुजनि। रिपोर्ट अब्दुल्ला जरवार। नाले वारे लेखक मंज़ूर हुसैन कालरो सां वाक़फ़ियत तमामु पुराणी आहे। जॾहिं मूं 9वीं क्लास में पढ़ण लाइ प्रोविंशलाइज्ड हाई स्कूल टंडो अल्हायार में दाख़िला वरिती हुई। हुन स्कूल में चाचा सैफुल हक़ मेमण साहिब मरहूम जिन जो फर्ज़न डॉक्टर अली मोहम्मद मेमण बि पढ़ंदो हो, जिन वटि मुंहिंजी रिहाइश हुई। मुंहिंजी पढ़ाई क्लास 9 हो, पर मुंहिंजो स्कूल में रिसेस वग़ैरह या वक़फ़ो में घणो उथण वेहण मैट्रिक क्लास जे दोस्तनि सां हो, जिन में डॉक्टर अली मोहम्मद मेमण, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जरवार, डॉक्टर ग़ुलाम नबी उमरानी, मंज़ूर हुसैन कालरो, नाले वारो लेखक अकबर सुमरो समेत काफ़ी दोस्त हुआ, जेके न रुगो पढ़ण में गहरी दिलचस्पी रखंदा हुआ, पर इल्म ऐं अदब तोड़ी सियासी समाजी सरगर्मियुनि में बि अगरा रहिया। उन वक़्तु सियासी पार्टियुनि जे शागिर्द विंग सपाफ समेत ॿियूं तंज़ीमूं सरगर्म हुयूं। ॿी समूरी सिंध जे ॿारड़नि में सुजाॻी जी तहरीक पैदा कंदड़ तंज़ीम गुलन जहिड़ा ॿारड़ा बि घणी सरगर्म थी सुजाॻी जी तहरीक में शामिल थी चुकी हुई। हिन तंज़ीम सॼी सिंध जे शागिर्दनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो, जंहिं ज़रिए शागिर्दनि मां वॾी जागरता पैदा थी। हिन तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते शागिर्दनि जा तक़रीरी तोड़े तहरीरनि जा मुक़ाबला थिया, ॿारनि जा वॾा मेड़ाका थिया, जंहिं वक़्त जे शागिर्दनि में इल्मी अदबी शऊर पैदा कयो। अहिड़े ई माहौल में टंडो अल्हायार जे उन वक़्त जे नौजवाननि हिक ई स्कूल ऐं क्लास जा हम क्लासी ऐं हिक ई पाड़े राहिब पाड़े जा रिवाज़ी अकबर सुमरो ऐं मंज़ूर कालरो साहिब जहिड़ा लेखक पंहिंजे तहरीरुनि सां अख़बारुनि ऐं रिसालनि जी ज़ीनत बणिजण लॻा हुआ। मंज़ूर कालरो जे लिखण जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। पाण कंहिं न कंहिं सियासी तोड़े समाजी मौज़ूअ खे ज़ेर बहस आणींदा रहंदा आहिनि। संदन हिकु किताब मुंहिंजे मन जा मामरा जे नाले सां शाया थियल आहे। पाण स्विगेस कंपनी में चङे उहिदे ते हुआ, जंहिं तां रिटायर थी चुका आहिनि। तंहिं हूंदे बि स्विगेस जे दोस्तनि समेत सीनियर सिटीज़न जे हिकु तंज़ीम जा पिणु सरगर्म रुकन आहिनि। मंज़ूर कालरो बहितरीन शख़्सियत जा मालिक आहिनि। संदसि मज़मून अक्सर करे अख़बारुनि में शाया थींदा रहंदा आहिनि। मूं संदसि शख़्सियत, तालीम, संदसि लिखियल मज़मूननि बाबति कुझु सवाल पुछिया। पाण फराख़ दिलीअ सां उन्हनि जा जवाब ॾिनऊं। मुंहिंजो जनमु टंडो अल्हायार शहर जे राहिब पाड़े में 10 अगस्त 1958 ते थियो। प्राइमरी तालीम मुस्लिम प्राइमरी स्कूल मेमण पाड़े मां हासिल कई, जिते सिंधीअ सां गॾु क़ुरान शरीफ़ पिणु पढ़ायो वेंदो हो। जंहिंखां पोइ वधीक पढ़ण लाइ म्यूनिसिपल स्कूल टंडो अल्हायार में दाख़िला वरिती, जितां मैट्रिक पास करण खां पोइ गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी मां इंटर जो इम्तिहान पास कयो। सिंध यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन पास करण खां पोइ मेहरान शुगर मिल्स टंडो अल्हायार में बतौर लेबॉरेटरी एनालिस्ट तौरु नौकरी कई। 1984 धारे सुई गैस ट्रांसमिशन कंपनी में मुलाज़मत मिली। पोस्टिंग दादू में थी, जंहिं करे टंडे अल्हायार शहर खे अलविदा करे दादू में रहण लॻसि। दादू में रिहाइश दौरान 1984 समूरी सिंध में धाड़ेल कल्चर उरूज ते हो। प्रो चांडियो जे नाले सां ॾेकाउ पकड़ियल हो। 1984 समूरी सिंध में धाड़ेल कल्चर उरूज ते हो, पर चांडियो जे नाले जो ॾेकाउ पकड़ियल हो। दादू में रहण दौरान अकेलाई जे अहसास खे ख़त्म करण ख़ातिर मुख़्तलिफ़ अख़बारुनि ॾांहुं ख़त ऐं मुख़्तसर मज़मून मोकिलणु शुरू कयमि, जिन जी शाया थियण ते तमामु घणी ख़ुशी थींदी हुई। लिखण जो शौक़ु पिणु वधंदो वियो। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते समूरे नाले वारनि अख़बारुनि ऐं मैगज़ीन में मुंहिंजा मज़मून शाया थी चुका आहिनि। मुंहिंजे मज़मूननि जा मौज़ू सियासी, समाजी, अवामी मसइला ऐं शख़्सियतूं आहिनि। मुंहिंजा हेल ताईं मुख़्तलिफ़ अख़बारुनि ऐं रिसालनि में 200 खां वधीक मज़मून शाया थी चुका आहिनि। मुंहिंजी पसंदीदा शख़्सियत मशहूरु शाइर साईं मुर्तज़ा ॾाॾाही आहे, जंहिंसां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात टंडे अल्हायार जे पंहिंजे वक़्त जे मशहूरु ऐं मारूफ़ शख़्सियत डॉक्टर साईं मिठन शाह राशिदी साहिब, जिन जी शाही बाज़ार टंडे अल्हायार वारे अस्पताल ते थी हुई, जिते साईं मुर्तज़ा ॾाॾाही जिन अक्सर ईंदा हुआ। साईं सां न्याज़मंदी जो तालुक़ु अॼु बि बरक़रार आहे। मुंहिंजे लिखियल मज़मूननि मां काफ़ी मज़मून मूं वटि अॼु बि महफ़ूज़ आहिनि। कुझु मज़मून नौकरीअ जे करे मुख़्तलिफ़ शहरनि में शिफ्ट थियण सबबि ज़ाया थी विया। मुंहिंजी शादी 1983 में थी। औलाद में 4 ॿार आहिनि। 2 पुटनि मां हिकु सऊदी अरब में मुलाज़मत करे थो, ॿियो सुई गैस में मुलाज़िम आहे। नौकरीअ सां गे टंडो अल्हायार खां ॿाहिरि रहंदो आहियां, पर शादी, ग़मी, ईद, बारात, मुहर्रम, आशूरे में टंडे अल्हायार ज़रूरु ईंदो आहियां, छो त वॾो मक़ाम टंडे अल्हायार में आहे। मुंहिंजा वॾड़ा गुल ग़ैबी क़ब्रिस्तान में आरामी आहिनि, जिते बि वक़्त ब वक़्त दुआ लाइ हाज़िर थींदो रहंदो आहियां। उहो ई आहे मंज़ूर कालरो जो मुख़्तसिर तारीफ़, जंहिंजा कॉलम संदसि नौकरी तां रिटायरमेंट बाद तक़रीबन रोज़ानो कंहिं न कंहिं मसइले, मामले या शख़्सियतुनि जे बारे में पढ़ंदा रहो था। पाण अक्सर माज़ी खे यादि कंदे उन बाबति लिखे थो। अक्सर ॿारड़नि जे मसइलनि, ज़्यादतियुनि, अग़वा ऐं क़त्ल ते आवाज़ उथारण में पेश रहंदे मज़लूमनि जे हक़
ऐं ज़ालिमनि ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कंदो रहे थो। दुआ आहे त पाण सदा सलामत ऐं ख़ुशि ऐं आबाद हुजनि।